हाय खत्म हयाती सफाती लगे न दाती दे न दाती लगे हाय खत्म हयाती सफा लगिया उठा लो मी कमान अजेला ये था तो करी मुआ छोटों के मानो चाका बना तो भारी मुआ वाचुला जियो मुझे कैसे करेगा आई बेस्ता लाम लको है बे होता किया बे लचना ए रोड ते तो दोका बुआ मुंह समझो तो अलाचा वाजुरा मुझे वे कर तो मुझे तेज़ कर किया मुझे तेज़ कर अच्छा अजा मो को नहीं छा मां तो जे रोई उन जी ताज़े तक आया जे कान्या तुझी ठीक है उन में आई तो में 100 किलोमीटर जो फर्क आ 100 किलोमीटर है तो जो अपन तो पूरो थी वजे हां तू पंजे स्टाफ ते की अजी सीट संभाले थी वेही रही हां कांच सीट ते रखी जड़ी आ वो तुझी हर गाल में वजन हो जे हां आई तुझी तो मुंह आकर किथे इज्जत ही कान है तू तो आही बेस्तो सही सोचे 100% सही सोचे तमाम की दुनिया जो लास्ट बेस्तो हमारा आखिरी बेस्तो उनसा इहो ही शर्त वो जेको मूसा थियो आदा चलो लकुड़ा नरो बस चवना न जड़ी नियत तेरी मुराद है अजुरा ये वो हाथ ऊपर कर अब मुझे नियत साफ हुई बकरी दे खीरा गुर अच्छी उजरी मुझे नियत पर मेरी न मुझे कुआर जी तबीयत सही का नहीं है ना तबीयत सही का नहीं मुझे लान का परिश मुझे लावर्स करेगा ना मुसा कनो वो तोरो परे दी भी सब ले सोड़ी दी गिगत न थी मुआ तू रो सा दे ला रहा हूँ रो पांचा ला रहा हूँ अदी हाजानी जी अदी मांधानी अदी तू कुछ चाहो न चाहो पर मुर्सन को सवा जिंदगी अधूरी था अदी मांधाणी वो छाती चवी मुर्सन ते मोटी हलूं गाल बुध जेकॾहिं ईअं हलंदासीं त इज़त कान थींदी चवंदियूं त भाइरनि वटूं बुछड़ियूं थी पोइ मोटी वञ पोइ कजे त छा कजे तू ही खणी ॿुधा ईअं परचाइण त हू बि कोन ईंदा ॻाल्हि ॿुध उबते सुबते खे था चऊं त वञी गर्मी सर्दीअ खे परचाइनि उहो थी सघे थो त ईअं करण सां नूरल ऐं भूरल असांखे घुराइनि या अचे वठी वञनि हा पोइ इहा ॻाल्हि त सही आहे पर उबतो सुबतो इन ॻाल्हि ते बीहंदा छो न बीहंदा हुननि मुंहनि जो त ज़ालुनि जे लाइ हियां थो फाटे अदी इहा ॻाल्हि त सही आहे जे हाणे झुकियूंसीं न त मुड़ुसनि जे अॻियां सॼी ज़िंदगी झुकियूं पई हूंदियूंसीं सच थी चवीं अॻे ई ॾींगा आहिनि वरी जेकॾहिं असां थोरी हेठाई कई पोइ त हिरी पवंदा रोज़ पिया बेस्तो कंदा हूअ वरी कहिड़ी इज़त कंदा पर पोइ बि हिकिड़ो मान त रखूं न पंहिंजो सही ॻाल्हि सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।